हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। नेपाल जो हिकु राजा थियो आहे जो उमिरि में जवान हुओ ऐं राज जी पालना धर्म अनुसार कंदो हुओ। वज़ीरनि अमीरनि वीचार कयो त राजा जी शादी थियणु घुरिजे। हिकु वॾे ज़मींदार खे हिकु बिल्कुलु सुंदर जवान ऐं सुशील कन्या हुई जा सभिनी पसंदि कई ऐं राजा बि राज़ी थियो, छो त हू बख़्तियाणी बि हुई। आख़िर शादी थी। राणी ॾाढे प्रेम सां ईश्वर जो भॼन कंदी हुई। राजा में बि धर्म जा सभु अंग हुआ। पोएं जन्मनि में जेको पूरन धर्मात्मा थिए थो उनखे ॿिए जन्म में सत लक्षण प्राप्त थिए था, यानी उनजो चङे कुल में जन्म थिए थो, सुंदर शरीर मिले थो, राजा या को हाकिम बणे थो, भोग पदार्थ बि जजा खेसि था हिननि खे मिलनि, औलाद बि चङो थिएसि थो, विद्वान बि थिए थो ऐं शरीर जी तंदुरुस्ती बि हासिलु थिए थी। इहे सत फल धर्म जा चया विया आहिनि, जिन मां के किन खे हासिलु थियनि था ऐं के किन खे। सभु त वॾे कंहिं हिक खे था मिलनि, पर हिन राजा में सभु गुण हुआ। संतान बि राणीअ मां थियसि। राणी ॾाढो प्रसन्न त ही परमात्मा त मुंहिंजो सभु इच्छाऊं पूरियूं कयूं आहिनि, मुंहिंजे पतीअ में सभु गुण आहिनि, पर मूं खेसि तुंहिंजो भॼन सिमरन कंदे कंदो न ॾिठो आहे। इन करे हमेशह इहा ई प्रार्थना कंदी हुई त राजा भगत बि ज़रूरु बणिजे। ॿिया त राजा में सभु गुण हुआ धर्म जे, पर कॾहिं भक्ति कंदे हिनखे राणी कोन ॾिठो हुओ। राजा त बिल्कुलु सौख्यम खां सौख्यम तत ते पहुतल हुओ, पर अहिड़ो त कुझु हुओ जो राणी खे को बि पतो न थिए पियो। राजा त वॾो भगत हो, पर राणी खे का ख़बर कोन्हे हिन बारे में। हिकु दफ़े 4 साधू आया त राजा हिननि खे आत्मज्ञान जा के सवाल कया, छो त हुकुम आहे पाण खे संत मिले कुझु सुनिए कीजिए, मिले असंत चुप करे रहिए। पर हू साधु ढोंगी हुआ। जेके 4 साधु आया हुआ, राजा हुननि खां आत्मज्ञान जा सवाल कया, उहे 4 ई साधु ढोंगी हुआ ऐं कूड़ा वेस करे आया हुआ। राजा हुकुम ॾिनो त हिननि चइनिनि खे कढी छॾियो, छो त हिन खे साधुनि जे वेस में बि आत्म वीचार न आहे। से साधु छा जा थिया? साधुअ जो बेख वॾे जवाबदारी वारो आहे। सचो साधु त तॾहिं थी सघिबो जॾहिं अवल गृहस्थ में रहे, सत्संग करे, आत्म वीचार कबो। रुगो ईअं ई न त राल मरी वञे या धन पदार्थ हलियो वञे त मथो कुड़ाए गेड़ो रता कपिड़ा पाए हलियो वञिजे। साधुअ खे हर हालत मां गुज़रणो पवंदो। गृहस्थी में रहंदो, भॻवान जी शेवा कंदो, ज्ञान ॿुधंदो, न त सिर्फ़ु राल मञण जे करे या कंहिं ॾोख जे करे गंज लाराए कपिड़ा लाहे ॿिया कपिड़ा चाढ़े। ईअं करण सां केरु बि साधु कोन थींदो आहे। साधुअ जो बेग शेर जे बेग खां बि वधीक आहे। गृहस्थी हिकु कुटुंब जे पालण जो ज़िम्मेवारी थो खणे, पर साधु त सारे सृष्टि जे कल्याण जो ज़िम्मेवार आहे। उहो वेस बि सचनि ज्ञानवान लाइ आहे। जॾहिं 4 ई साधु हलिया विया त राणीअ ॿुधो त राजा हिननि खे कढाए छॾियो त हेकारे हिन खे वधीक वहम पको थियो त राजा भगत न आहे। पर इहा ॻाल्हि दिलि में रखियईं। कुझु वक़्त खां पोइ 4 ई पंडित आया। राजा हिननि खे बि चयो त कुझु ॿुधाइण ऐं सम्झाइण बदिरां हू पाण में अची उहे साधु ॿुधाइण ऐं सम्झाइण बदिरां उहे पाण में अर्थनि ते लड़िया। सभु को पंहिंजे नमूने अर्थ करणु लॻो, मतिलबु ॿुधाइणु लॻो। विद्या जो फल इहो न हुअणु घुरिजे त झगड़ा कजनि। दया त निम्रता, विद्या त निम्रता ऐं बुनियाद थी सेखारे। निम्रता खां सवाइ माता पिता जे अदब ऐं मञता बिना गुरूअ जी इज़त रखण खां सवाइ विद्या व्यर्थ आहे। जंहिं विद्या पढ़ण करे मन में अभिमान अचे, उहा विद्या अजाई ऐं ज़ेर समान आहे।
राजा बि इन करे उन्हनि चइनि पंडितनि खे बि पशुअनि बराबरि सम्झी कढाए छॾियो त नायक पुस्तकनि जा भार ढोया अथनि। राणीअ इहो ॿुधी वधीक दुखी थियणु लॻी, छो त असलियत जी ख़बर कान हुई त राजा न फ़क़ति गुणनि ऐं लछणनि में पूरन आहे पर सचो भॻत बि आहे। हिकु राति राजा सुम्हियो पियो हुओ पर राणी जागी पए ऐं उहो ई वीचार मन में हुअसि त राजा नाम छो नथो जपे। उन राति जो पासो वराईंदे राजा वात मां राम जो नालो कढियो। राणी ॾाढी ख़ुशि थी, ॿाहिरि निकिरी वज़ीर खे घुरायईं त राजा राम जो नालो जपियो आहे सो 11 तोपनि जी सलामी थिए ऐं बाजा वॼाया वञनि। वज़ीर यकदमि उन हुकुम जी पैरवी कई त राजा जागी पियो ऐं पुछणु लॻो त ही तोपूं ऐं ख़ुशियूं छा जे लाइ आहिनि। राणी चयो त मूं हुकुम ॾिनो आहे, मूं कॾहिं अव्हां जे मुख मां राम जो नालो न ॿुधो हुओ, अॼु निंड में अव्हां जे मुख मां राम जो नालो निकितो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। राजा चयो त छा मुख मां राम जो नालो न? राजा हैरानी ज़ाहिर कंदे चयो, छा मुंहिंजे सचुपच मुंहिंजे वात मां राम निकितो? छा सचुपच मुंहिंजे वात मां राम जो नालो निकितो? जंहिं सोख्यम वीचार में हुयुसि उन मां राम निकिरी वियो। ख़्यालु कयाईं त इहा मुंहिंजी भक्ति प्रगट थी पई। माठ करे चुप करे पॉकेट बुक कढी, पॉकेट बुक माना खीसे मां किताब कढी, उन में 3 ॻाल्हियूं लिखियाईं। हिकु त इहा राणी मां साधन जी चननि जो धूड़ आहियां, राणी मां साधन जी चननि जो धूड़ आहियां, मगर जिन खे आत्मा जो ज्ञान हुजे उन्हनि साधुअ खे को बि ज्ञान कोन आहे। जंहिं साधुअ खे आत्मा जो ज्ञान हुजे उन्हनि साधुअनि खे को बि ज्ञान कोन हुओ ऐं रुगो पेट भरण लाइ वेस धारियो हुओ। पंडित जेके आया ऐं उहा तिन में विद्या त बराबरि हुई पर निम्रता कान हुअनि ऐं पाण में विढ़ण लॻा हुआ। उहा विद्या जो अभिमान आहे। राजा टियों लिखियो त राम जो भॻत उहो आहे जो जीअं राम सोख्यम आहे, जीअं राम पाण आहे तीअं सोख्यम तरह 8 फेर उन जो ध्यानु अंदरि में रखे, ॿाहिरि न ॿुधाए। रुगो ॿाहिरि उन माला खणी राम राम जपियो त छा थियो? हनुमान वांगुरु रोम रोम में राम रमायल हुजे। मुंहिंजे मुख मां राम निकिरी वियो, इन करे मां प्राण त्यागींदुसि ऐं राम में लीन थी वेंदुसि। उहो लिखी उहो बुक पॉकेट में विझी सुम्ही पियो ऐं प्राण त्यागे छॾियईं। सुबुह जो राणी उहो नज़ारो ॾिसी ॾाढो अफ़सोस कयो त इहा मूं कोन सुञातो त राजा अहिड़ो भॻत आहे। यकदमि पुट खे राज ॾेई पाण बि हिन सां गॾु सती थी। मतिलबु त अहिड़ी सोख्यम वस्तु आत्मा खे ॼाणण लाइ ॿुधी बि सोख्यम हुअणु ज़रूरी आहे। मुक्ति जो दरवाज़ो बि ॾाढो सुनड़ो ओर जे दाणे जे 10 हिसे जे बराबरि आहे। त मुक्ति जो दरवाज़ो तमामु नंढो सन्हड़ो आहे, ओर जे दाणे जे 10 हिसे बराबरि मसा आहे, पर असांजो मन त अहंकार ऐं अहम भाव में फूकिजी हाथी बराबरि थी पियो आहे। सो कीअं उन दरवाज़े मां लंघे मोक्ष खे पाईंदो। पर जे अहिड़ो सतगुरु मिले जो राज़ी थी ज्ञान जो सोख्यम उपदेश ॾिए त मन अहिड़ो सोख्यम थी सघे जो हुन सुनड़े दरवाज़े मां बि यकदमि सवले सां अची वञी सघंदो। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो ऐं अगरि तव्हांखे असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो, जंहिंजी लिंक तव्हांखे हेठि कथा जे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। चओ जय सिया राम।